नाज़रीन, आम चूंडनि जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। पीटीआई जा हिमायती आज़ाद उम्मीदवार वॾे अंग में कामयाब थिया आहिनि। हेसि ताईं आयल गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि क़ौमी असेंबली जूं 51 सीटूं आज़ाद उम्मीदवारनि खटी वरितियूं आहिनि। नवाज़ लीग 30 ऐं पीपी 26 सीटूं खटियूं आहिनि, जॾहिं त एमक्यूएम ऐं जेयूआई हिक सीट ते कामयाबी माणी आहे। पंजाब असेंबली में नवाज़ लीग 80, आज़ाद उम्मीदवारनि 78, पीपी 4, काफ लीग 3 सीटूं खटे वरितियूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, नवाज़ लीग सरबराह नवाज़ शरीफ, अॻूणो सदर आसिफ ज़रदारी, नवाज़ लीग सदर शहबाज शरीफ ऐं नवाज़ लीग चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ बि कामयाबी हासिल कई आहे। नवाज़ लीग अॻवान हमज़ा शहबाज, बीएनपी सरबराह अख्तर मींगल, मुतहदा कन्वेनियर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, लीगी अॻवान ख्वाजा आसिफ ऐं ॿियनि कामयाबी माणी आहे। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त आम चूंडनि जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। पीटीआई जा हिमायती आज़ाद उम्मीदवार वॾे अंग में कामयाब थिया आहिनि। हेसि ताईं आयल गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि क़ौमी असेंबली जूं 51 सीटूं आज़ाद उम्मीदवारनि खटी वरितियूं आहिनि। नवाज़ लीग 30 ऐं पीपी 26 सीटूं खटियूं आहिनि, जॾहिं त एमक्यूएम ऐं जेयूआई हिक सीट ते कामयाबी माणी आहे। पंजाब असेंबली में नवाज़ लीग 80, आज़ाद उम्मीदवारनि 78, पीपी 4 ऐं काफ लीग 3 सीटूं खटे वरितियूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, नवाज़ लीग सरबराह नवाज़ शरीफ, अॻूणो सदर आसिफ ज़रदारी, नवाज़ लीग सदर शहबाज शरीफ ऐं नवाज़ लीग चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ बि कामयाबी हासिल कई आहे। नवाज़ लीग अॻवान हमज़ा शहबाज, बीएनपी सरबराह अख्तर मींगल, मुतहदा कन्वेनियर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, लीगी अॻवान ख्वाजा आसिफ ऐं ॿियनि कामयाबी माणी आहे।